दोस्तों, उम्मीद आहे सभु ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु मुख़्तियार अली शीदी जो एल्बम आहे 13 थर प्रोडक्शन में। हीअ एल्बम तमामु बहितरीनु ऐं दिलकश एल्बम आहे। हिन में जेके गीत आहिनि सभु सुपर हिट आहिनि ऐं हिन एल्बम जी सिलेक्शन आहे ममताज़ चांडे जी। ममताज़ चांडियो बहितरीनु शाइर हुयो हिन दौर में ऐं हिन जो जेको ज़बरदस्त गीत आहे मूंखे पसंदि आहे ऐं अव्हांखे बि पसंदि हूंदो। यार तुंहिंजो जिगरी हुयसि साहब वॾा अॼु सुञाणे ई कोन थो। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कंदासीं। उन खां पहिरियां दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिननि में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। हलूं था जेके दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। हाणे पहिरीं कमेंट्स आहे भाउ वहीद जी, वेरी नाइस वीडियो। शॉर्ट वीडियो वारे भाउ लिखियो आहे त मुख़्तियार अली शीदी सचल प्रोडक्शन में सभु रखिजो इंशाल्लाह दा। ऐं ॿी कमेंट्स आहे वहीद अमन जी। वहीद अमन वरी 13 एल्बम लिखियो आहे। 13 एल्बम अची वियो आहे तव्हांजी फरमाइश ते। ऐं ॾिसूं ॿिया दोस्त बि आहिनि। उनखां बाद शाहबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम। हसन अमन मर भाउ लिखियो आहे VIP एल्बम। ऐं दोस्तनि जा कमेंट्स कंप्लीट थी विया। ऐं उनखां बाद हीअ जेको एल्बम आहे ऐं इहो जेको दौरु आहे, इन दौर में धमाकेदार एल्बम मुख़्तियार शीदी, शमन अली, फौज़िया सुमरोल ऐं मंजू सखीराणी जहिड़नि फ़नकारनि जा ज़बरदस्त एल्बम हिन दौर में हलंदा हुया। ऐं मुख़्तियार शीदी जा तक़रीबन सिलेक्शन कार जेके एल्बम आहिनि थर में तक़रीबन ममताज़ चांडे जा थियल आहिनि। ऐं हिन में जेको सचल जा एल्बम आहिनि काफ़ी एल्बम ममताज़ चांडे जी शाइरी सां सिलेक्शन थियल आहिनि। ऐं दोस्तनि खे ॿुधायोसीं पहिरियों बि ऐं काफ़ी हाणे बि ॿुधायूं था। हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे, न ई कंदासीं। ऐं हिन में तव्हांखे गीत ॿुधाया वेंदा, गीतनि जा शाइर बि ॿुधाया वेंदा, कहिड़े साल में एल्बम आयो आहे। सिर्फ़ु असां इहो कमु रखियो आहे। ऐं मूंखे बि ख़बर न हुई हिन एल्बम जी। जेसि ताईं मां जाचियो आहे हिन एल्बम खे तॾहिं मूंखे ख़बर पई आहे त हिन में ही कलाम आहिनि, भला कलाम आहिनि। तो इन ई करे असां हीउ कमु रखियो आहे जीअं दोस्तनि खे ख़बर पए त हिन में अहिड़ा कलाम आहिनि। तो हलूं था। हिन जे पहिरें गीत ते पहिरियों गीत आहे ममताज़ चांडे जो। ममताज़ चांडे लिखियो आहे त यार तुंहिंजो जिगरी हुयसि साहब वॾा अॼु सुञाणे ई कोन थो। उनखां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जो कलाम आहे ही ईद मुंहिंजी विञाई। ऐं उनखां पोइ आहे यार मोहम्मद जो कलाम आहे वेरी पंहिंजा ख़ुशि हुजनि। ऐं शाहनवाज़ शर जो कलाम आहे दिल पाण ॾाढनि सां लॻाई। कादिर बख़्श फुलपोटे जो कलाम आहे तुंहिंजो रुसण मूंखे पसंदि आहे। ऐं उनखां पोइ आहे सादिक जो कलाम आहे अमीराणे माण्हूअ सां। उनखां पोइ आहे ज़मा ख़ासकेली बहितरीनु शाइर आहे। उनजो कलाम आहे दिलि जे नथी चए त छॾो न माण्हू खे। उनखां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जो कलाम आहे इंडियन धुन ते आहे टेकियल आहीं सुहिणा फैशन ॾाढा कया थी। खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जो न एजाज़ बुर्डे जो कलाम आहे वाइदा अचो। खां पोइ आख़िरी गीत आहे ममताज़ चांडे जो ईद जो चंड अची वियो थी वियो। असां कुझु मिस्टेकूं बि कयूं था पिया असां वीडियोनि में, पर तव्हां कमेंट्स करे मूंखे ॿुधाईंदव त इंशाल्लाह ईंदड़ वीडियो में आउं दुरुस्त कयां। ऐं हीअ एल्बम कंप्लीट थी चुको आहे। एल्बम तव्हांखे कीअं लॻो कमेंट्स में ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा सिंधी झनकार। ऐं मुंहिंजो ॿियो चैनल बि आहे ऐं उनजो नालो आहे सिंधी फोक म्यूज़िक चैनल। इंशाल्लाह कठे आहियूं।